अॼु आऊं शाह लतीफ़ जी शाइरीअ में औरत जे तसवुर जे बारे में ॻाल्हाइणु चाहियां थी। मजमूई तरह सां ॾिठो वञे त सिंधी समाज में औरत जी जेका हैसियत रही आहे उहा सिंधी ॿोलीअ जे रोमानवी क़िसनि या दास्ताननि में ॾिसी सघिजे थी। उहा हैसियत ऐं उहा जेका औरत आहे उहा उन औरत खां मुख़्तलिफ़ आहे जेका शाह साहब पेश कई आहे। जेके दास्तान आहिनि उन्हनि में जेके बि किरदार औरतूं आहिनि, मसलन ससुई आहे, सुहिणी आहे, मारुई आहे, नूरी आहे, लीला आहे, उन्हनि सभिनी खे को एतिरो बाइख़्तियार, को एतिरो हिमत वारो या क़ुर्बानी ॾींदड़ कोन ॾेखारियल आहे। उन्हनि सां लाॻापियल पहलू बयानु कयल आहिनि जेके शाह लतीफ़ बिल्कुलु नज़रअंदाज़ कया आहिनि। मसलन मारुई आहे, मारुई जॾहिं उमिरि वटां वापसि अचे थी त असुल दास्तान में हुनखे ॾेखारियो वियो आहे त उहा टांडनि तां लंघी पंहिंजी पाकीज़गी साबित करे थी। शाह साहब उन ॾांहुं इशारो बि कोन कयो आहे, यानी हुन वटि उन अमल जो जी का अहमियत कान्हे या हू उन अमल खे पसंदि नथो करे। साॻी तरह सां जेकॾहिं तव्हां ॾिसो त सुहिणी मियार जे किसे में जेके असुल क़िसो आहे उन में सुहिणीअ खे को तमामु वॾी हीरोइन करे पेश कयल कोन्हे, बल्कि हुनखे हिकिड़ी किरदार जे लिहाज़ खां का ख़ासि अहमियत मिलियल कान्हे। जॾहिं त शाह साहब सुहिणीअ खे हिकिड़ी हीरोइन जी, हिकिड़ी सूरमीअ जी हैसियत में पेश कयो आहे। साॻी तरह सां तव्हां ॾिसंदा त जेका लीला चनेसर में लीला जो किरदारु आहे सो दास्तान में उनखे थोरो करप्ट ॾेखारियल आहे ऐं हूअ के हुन जे कंहिं ॿिए मर्द सां तालुक़ जो बि को इशारो मिलियल आहे। पर शाह साहब चनेसर खे त ॾेखारियो आहे चौरंगो या ढकण मथे ढोल जा पूचा ॾिठई पेर। हाणे उहे पूचा पेर ॾिठई कंहिंजा, मर्द किरदार जा। औरत में कमज़ोरी हुन न ज़ाहिर कई। त इन मां इहो अंदाज़ो लॻायो त जेके असांजा लोक दास्तान हुआ उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त समाज में मुरवज रीतुनि रवाजनि मुताबिक़ रावियुनि बयानु कया हूंदा। जॾहिं त शाह साहब उन्हनि कैरेक्टर्स खे जॾहिं खयो आहे त उन्हनि खे आदर्शी किरदारु करे पेश कयो आहे त हीअं थींदी आहे औरत, हीअं थींदो आहे इंसानु। हिते औरत हिकु इंसान जो जी नुमाइंदगी करे रही आहे त इंसान खे कीअं हुअणु घुरिजे। हिकु बाइख़्तियार, जिद्दोजहद में यकीन रखंदड़, मुस्तक़िल मिज़ाज, जेके बि किरदारनि जूं ख़ूबियूं तव्हां ॾिसो था। हुबुल वतनीअ जो हिकिड़ो किरदारु आहे मारुईअ जो। सो इहे सभु शयूं जेके आहिनि से शाह साहब मुख़्तलिफ़ अंदाज़ में पेश कयूं। जीअं ससुईअ जे हवाले सां तव्हां ॾिसो त हिकिड़ो हुनजो बैत आहे त ससुईअ लंघियो सो मर्द जंहिं मात कया, जबल वॾो जो नूण मिड़ोई नीह खे। यानी हुनजे नीह जे अॻियां, हुनजे जज़्बे जे अॻियां जबल बि झुकी वञे थो ऐं उहे मंज़िलूं पार करे थी वञे जेके मर्द बि नथा करे सघनि। हिते मर्द जो मतिलबु इहो कोन्हे त को हू मर्द खे घटि थो चवे, हू चवे थो त हुन औरत में एॾी हिमत हुई जेका उहा अहिड़ा कम करे वई जेके वॾा वॾा बहादुर नथा करे सघनि। साॻी तरह सां पर कुझु वरी कैरेक्टर्स अहिड़ा आहिनि जिन में शाह साहब औरत खे जीअं पेश कयो आहे असांजे आलमनि उनखे उहे ॿुधायो कोन्हे। मिसाल तौरु नूरीअ जो किरदारु आहे। नूरीअ खे न्याज़, निवड़त ऐं निमाणाई उन ॾांहुं खणी विया आहिनि। पर जॾहिं नूरीअ जो किरदारु असीं शाह साहब वटि पढ़ूं था त पहिरियों उनजो रंग जेको आहे सो जंहिंमें हू हर वक़्तु पाण खे ऐबन हाणी ऐं तमामु हिकिड़ी जेका समाज में हुनजे ज़ात जी अहमियत हुई उन हवाले सां उहो पाण खे घटि ज़ात ऐं उहो पेश करे थी। पर शाह साहब हुनखे कीअं थो पेश करे, उहा नूरी निमाणी जेका असां पेश करण जी कोशिशि करियूं था या आलिम पेश कनि था उन खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। नूरीअ जे किरदार में असांखे बजाए निवड़त जे संदसि इज़त नफ़्स खे पढ़ाईंदे ॾेखारे सघूं था ऐं चई सघूं था त हूअ मुख़्तलिफ़ वॾ घिरियाणियुनि राणियुनि जे विच में हिकिड़ी ग़रीब छोकिरी सिर्फ़ु इन लाइ त मूंखे मुड़ुसु गाॾीअ में घुमाइण वठी वेंदो सिंगार करे नथी वे, हू पंहिंजे असुल ते फ़ख़ुरु कंदे पंहिंजो असली जेको वॻो आहे उहो पाए थी वे। हिते उहा पंहिंजे इज़त नफ़्स खे प्रोटेक्ट पई करे
उनखे असांजे आलमनि ईअं पेश कोन कयो आहे। शाह साहब त ईअं बि चयो आहे त नूरीअ जे नवाज़ियो थियो तमाची ते, नूरीअ जी नवाज़िश जे करे तमाची ठहियो। गाॾीअ चाढ़े गंदरी माण्हू कयो मैं, गाॾीअ में जेका चढ़ी आहे उहा पंहिंजे उन अमल जे करे उन सां हुन माण्हपो सिखियो आहे, हू माण्हू थियो आहे, हू डी क्लास थियो आहे, तॾहिं हू इंसानु थियो आहे। इहे शयूं जेके आहिनि से असांजे कहिड़नि आलमनि हाईलाइट कयूं आहिनि। त आउं सम्झां थी त शाह साहब औरत जी इज़त नफ़्स जो हिते हिफ़ाज़त कई आहे। हिकिड़ी शइ में आउं कॾहिं कॾहिं आख़िर औरत आहियां, कॾहिं कॾहिं शिकायत बि कंदी आहियां शाह साहब सां। हू मूंखे एॾो वेझो आहे जो आउं शिकायत करे सघां थी हुन सां। आउं चवंदी आहियां त जेको लीला चनेसर जो किस्सो आहे उन में चनेसर जेको आहे उन जो किरदारु अहिड़ो आहे जंहिंजे लाइ लीला चवे थी त तूं कोड़े तुंहिंजूं कामड़ियूं तूं कोड़ियुनि संदो कांध, माना तुंहिंजूं एतिरियूं सारियूं औरतूं आहिनि, तूं उन्हनि सभिनी जो हिकिड़ो ई मुड़ुसु आहीं। जंहिं मुड़ुस जूं हेतिरियूं सारियूं ज़ालूं आहिनि उहा हिकिड़ी औरत एतिरी मजबूर कई थी वञे जो हुनखे चए थो त जे लीलाए न लही त लीलाइज, आख़िर छो लीलाए, हिकिड़ी ग़लती थी आहे, ठीकु आहे, उनजो पछताव बि आहे उनखे। हू माॻई पंहिंजे ॾाहप खे जेको आहे सो मुलज़िम पई ठाराए त चवे थी अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि छो। हिते थोरो आउं शिकायत कंदी आहियां, पर उते बि हुन वटि को फ़लसफ़ो आहे, का अहिड़ो फ़िक्र आहे जेको हू पेश करणु चाहे थो, जंहिंखे मुमकिन आहे असां न सम्झी सघिया हुजूं। पर आउं सम्झां थी त इहो हिकिड़ो मुख़्तलिफ़ रूप आहे जेको औरत जो शाह साहब पेश कयो आहे ऐं असांखे उन ते फ़ख़ुरु आहे।